घर वेठे घणा करियो सरतियूं संग समा सूरत जा साड़ जी साजे ॾिठी सिखो सिखारे जे स्टूडियो तां प्रोग्राम शागिर्दनि जो शाह में तहां सभिनी खे भली कार। अॼोके हिन प्रोग्राम जी शुरुआत करियूं था ॿोलीअ सां। शागिर्द साथियो, ॿोली छा आहे? जेकॾहिं इहो सवाल तव्हां खां कयो वञे त तव्हां मां सभ जा सभ इहो ई मुख़्तसर जवाबु ॾींदा त साईं, ॿोली द वे ऑफ कम्युनिकेशन यानी राब्ते जो ज़रियो आहे। लिसानियात जे माहिरनि खां वेंदे, उस्तादनि खां थींदे असां शागिर्द साथियुनि ताईं अॼु ताईं ॿोलीअ जी वज़ाहत मुख़्तसर तौरु इहा ई पहुती आहे त ॿोली द वे ऑफ कम्युनिकेशन, राब्ते जो ज़रियो। पर शागिर्द साथियो, जेकॾहिं को बि लिसानियात जो माहिर लतीफ़ जे साम्हूं वेही ॿोलीअ जी इहा वज़ाहत बयानु करे हा त लतीफ़ उनखे अहिड़ो त शर्मिंदो करे हा जो हू पंहिंजे ई पघर में ॿुॾी पवे हा। छाकाणि जो लतीफ़ जे साम्हूं ॿोलीअ जी वज़ाहत रुगो राब्ते जो ज़रियो न आहे। लतीफ़ जे साम्हूं ॿोली कंहिं ॿ क़ौम जी सुञाण जो नालो आहे। ॿोली माउ आहे। ॿोली असांजी इज़त, गैरत ऐं हुरमत जो मसइलो आहे। कंहिं बि क़ौम जी सियासी, समाजी, तोड़े मुआशी तरक़ी बि उन जी ॿोलीअ जी तरक़ीअ सां मशरूत आहे। कंहिं बि क़ौम जो वजूद उन जी ॿोलीअ सां आहे। ॿोली खां सवाइ कहिड़ी क़ौम? फारसी घोड़े चाढ़सी ही हो लतीफ़ जे दौर जो आम वर्द। लतीफ़ जे दौर जी दफ़्तरी ॿोली फारसी हुई। हर कोई चवंदो वतंदो हो त फारसी घोड़े चाढ़सी, यानी जेकॾहिं फारसी पढ़ंदे त घोड़े चढ़ंदे, बादशाह थींदे, तरक़ी कंदे, अॻिते वधंदे, माल मेड़ींदे। उन दौर में लतीफ़ उहो वर्द विसारे पंहिंजी मादरी ॿोलीअ खे मान ॾिनो। हुन सिंधीअ जी चूंड कई ऐं पोइ शाह अहिड़ो त शाहकार कलाम तख़लीक़ करे छॾियो आहे जो अॼु बि असां जेकॾहिं शाह जो रिसालो था खोलियूं त सिंधी ॿोली बाही थी लॻे ऐं ॿियूं समूरियूं बानियूं। शाह जो कलाम रुगो लफ़्ज़नि जो ख़ूबसूरत जड़ाव न आहे। शाह जो कलाम रुगो तारीख़ी दास्ताननि खे मंज़ूम भेटा न आहे, पर शाह जो कलाम उहो अथाह समूंड आहे जंहिंमें अनेक हीरा मोती मौजूद आहिनि। शाह जे कलाम में सदियुनि जो पैगाम समायल आहे। सो शागिर्द साथियो, शाह खे पढ़ो त जीअं पंहिंजी ॿोलीअ जी अहमियत खे परखी सघो। अॼुकल्ह बि असांजी सिंधी ॿोली खे हथु वठी पोइते धिकियो पियो वञे ऐं उन जी जाइ ॿियूं ॿोलियूं वठी रहियूं आहिनि। ॿियूं दुनिया जूं भली ॿोलियूं सिखो, पर यादि रखो त मादरी ॿोली सां चाह असांजी फितरत जो अटूट हिसो आहे। पर ज़माने जी हालतनि जी धूड़ ॼमी वई आहे उन इश्क ते, उन चाह ते। उहो ई सबबु आहे जो असां ॻाल्हाइण में मुॾा थी विया आहियूं। उहो ई सबबु आहे जो असां पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदे बि शर्मिंदगी महसूस था करियूं किथे किथे। त शागिर्द साथियो, अचो त शाह खे पढ़ूं ऐं दिलनि ते ॼमी वियल उहा दज़ हटायूं त जीअं असांजी फितरत में मौजूद असांजी सिंधी ॿोलीअ जो चाह निकिरी निर्वार थिए ऐं असां ऊचे ॻाठ पंहिंजे अहसासनि, जज़्बनि,
जो इज़हार करे सघूं ऐं हक़ सच खे चई सघूं। शागिर्द साथियो, हलूं था अॼोके बैत ॾे। अॼु असां तव्हांजे लाइ जंहिं बैत जी चूंड कई आहे उहो सुर राणे मूमल मां आहे। संग करे सी सीह कंध म फेरिज कॾहिं, रमिज राणे पुठ में निरतऊं मंझा नीह। ईअं वसिज आम ते जीअं मूमल वसन मींह, संदे हशर ॾींहं सोढो सारींदीअं घणो। लतीफ़ सरकार हिन बैत में मूमल सां मुखातिब आहे। चवेसि थो संग करे सी सीह, शींहं मुड़िस सां नीह लॻाए। राणो तोड़े जो काणो हो पर हुन खे ॾिसण वारी अखि हुई। उते जिते केई बादशाह केई शहज़ादा भुल में भुलिजी विया ऐं तो ताईं पहुची न सघिया, उते राणे तोखे सुञाणे तोखे माणे वरितो। त पोइ संग करे सी सीह, राणे सां लहू लॻाइण खां पोइ कंध म फेरिज कॾहिं, हेॾां होॾां न निहारजांइ। रमिज राणे पुठ में निरतऊं मंझा नीह, पोइ हाणे तूं राणे जे ई पुठियां हलंदी रह, हेज मां चाह मां इश्क मां। ईअं म वसिज आम ते जीअं मूमल वसन मींह, मींह हर जाइ ते वसंदा आहिनि, तूं हर कंहिंजी मूमल न थी जाए, तूं राणे जी रहिजांइ। संदे हशर ॾींहं सोढो सारींदीअं घणो, हिसाब किताब जे ॾींहं तोखे राणे जी घणी ज़रूरत पवंदी। जेकॾहिं तूं हिन खे विसारियो त पोइ उन ॾींहं ते तूं सोढे खे घणो सारींदी, पर राणो तो वटि न रहंदो। शागिर्द साथियो, हीअ त हुई मूमल जी ॻाल्हि। अचो त शाह जे कलाम मां पाण गौर फिक्र जा मोती था मेड़ियूं। अचो त इन्ही बैत मां अव्हां जे लाइ जेको पैगाम समायल आहे उनखे कढूं था। बैत खे हिकु भेरो ॿीहर था वरजायूं। संग करे सी सीह, शींहं सां संग करण खां पोइ, यानी ज़िंदगीअ जे आला मक़सद सां नातो जोड़े छॾण खां पोइ पहिरीं हक़ ऐं सच जे बुनियाद ते ज़िंदगीअ जे आला मक़सद जो तायुन करियो, ऐं पोइ ईअं करे छॾण खां पोइ कंध म फेरिज कॾहिं, पोइ गुमराह न थी जाओ, हेॾां होॾां न निहारजो। पोइ रमिज राणे पुठ में निरतऊं मंझा नीह, पोइ उन ई आला मक़सद जे हासिलात जे लाइ, पंहिंजे विज़न जे लाइ, पंहिंजे मिशन जे लाइ महिनत कजो, हिम्मत कजो। कीअं कजो? निरतऊं मंझा नीह, चाह सां, लगन सां, इश्क सां, वलवले सां, अटकल सां न, हरफत सां न, शॉर्टकट सां न, महिनत सां, चाह सां। ईअं म वसिज आम ते जीअं मूमल वसन मींह, पोइ ईअं न कजो जी मींहं थो वसे। मींहुं हर जाइ ते वसंदो आहे, रोड ते बि वसंदो आहे, वारी ते बि वसंदो आहे। वारी त गुलो गुलज़ार थींदी आहे, पर रोड मां त कुझु बि न आहे फुटणो, उते बि पियो वसंदो आहे। तव्हांजी ज़िंदगी हिकिड़ो चकर आहे, वरी न मिलंदी। त पोइ ज़िंदगीअ खे सजायो करियो, अजायनि कमनि में हिते हुते न विञायो, वक़्त खे सजायो करियो, ज़िंदगीअ खे क़ीमती बणायो। ज़िंदगी वरी न मिलंदी त इनखे अमुल बणायो, हिते हुते हिन खे वांदनि सां वेही न विञायो। संदे हशर ॾींहं सोढो सारींदीअं घणो,
पोइ जेकॾहिं तव्हां हेॾां होॾां विञायो त पोइ आख़िरी ॾींहंनि में जॾहिं ज़िंदगीअ जो छेद थींदो, जॾहिं तव्हां वटि सवाइ तव्हांजे किरदार जे ऐं अमलनि जे ॿियो कुझु बि न रहंदो, तॾहिं तव्हां उन्हनि आदर्शनि खे ऐं ज़िंदगीअ जे उन आला मक़सद खे ॾाढो यादि कंदव। त पोइ शाह साईं इहो थो हिदायत करे त पहिरीं त पंहिंजी ज़िंदगीअ जे लाइ हक़ ऐं सच जे बुनियाद ते कंहिं आला मक़सद जो तयन करियो, पोइ ज़िंदगीअ खे वक़्फ़ु करे छॾियो, पोइ हेॾां होॾां न निहारियो ऐं वलवले जी वाट वठंदे पंहिंजो मक़सदु माणियो, पंहिंजी ज़िंदगीअ खे सजायो करियो, अजायो न विञायो। ऐं पोइ जेकॾहिं तव्हां ईअं कंदव त पोइ आख़िरी ॾींहंनि में ज़िंदगीअ खां मुर्की मोकिलाए सघंदव, सुरख़ुरू हूंदव, तव्हां ऊचे घाट हूंदव, छाकाणि जो तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ खे सस्ते अघ ते न खपायो हूंदो। त शागिर्द साथियो, असांखे उमेदु आहे त हीअ बैत अव्हां सम्झी विया हूंदा, शाह जो पैगाम तव्हांजे रूह जे गहराइनि ताईं लही वियो हूंदो। हिननि ॻाल्हियुनि ते अमल करियो, नेक नियतीअ सां, सचाईअ सां। ऐं शागिर्द साथियो, हिन असांजे प्रोग्राम में अव्हां बि शामिलु थी था सघो। शाह जो को बि बैत चूंड करियो ऐं पोइ उनखे सुरीले अंदाज़ में, सुहिणे अंदाज़ में पढ़ो ऐं पोइ असांजे हिन व्हाट्सअप नंबर ते व्हाट्सअप करे छॾियो। वरी मिलंदासीं साॻे ई ॾींहुं, साॻे ई वक़्तु। तेसिताईं मोकिलायूं था जीअं लतीफ़।